अस्सलाम वालेकुम। मिस्टर सिंधी लाइव प्रोग्राम में भली कार। अॼु जो मौज़ू आहे त छा शादी लाइ न्याणी जो रिश्तो सिर्फ़ पंहिंजी ज़ात में करणु घुर्जे। स्टूडियो में मौजूद आहिनि मिस्टर सिंधी, जंहिंखां असां इहो पुछंदासीं त छा इहो अमल सही आहे। जी मिस्टर सिंधी। ॾिसो साईं, हर वालिदैन जी इहा फितरी सोच हूंदी आहे त हू पंहिंजे पुट या न्याणी जो रिश्तो पंहिंजनि में करे। केर बि ईअं कोन चाहींदो त उन जे घर में का धारी न्याणी अचे या उन जी न्याणी कंहिं धारीअ जे घर वञे। पर छा इहो मुमकिन आहे? तव्हां सिंध में का हिकु अहिड़ी ज़ात या बिरादरी ॿुधायो जंहिं मुकमल तौर ते इन सोच ते अमल कयो हुजे। पंजनि में रिश्तो थिए थो त सुठी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं नथो थिए त पोइ छा रिश्तो ई कोन कंदा? सॼी ज़िंदगी पंहिंजी न्याणी खे घर वेहारे वेठा हूंदा। जी, पर हिन वक़्तु ॻोठ मोहम्मद अली ज़ंवर उर्फ़ सेरी नांगोशाह में जेको फ़ैसिलो हाजी सालेह ज़ंवर ऐं ॻोठ जे चङनि मुड़ुसनि गॾिजी कयो आहे, ज़ाहिर आहे उन्हनि बि कुझु सोचे सम्झी पोइ फ़ैसिलो कयो हूंदो। साईं, ॿी कंहिं ज़ात में रिश्तो करण ते ॻोठ निकाली ऐं ॾंड भरे ॾियण जी सज़ा, इहो फ़ैसिलो तव्हांखे सोचियल सम्झियल लॻे थो? इहो ईअं ई आहे जीअं चऊं त ॻोठ में हर माण्हू सुबुह जो सुठा कपिड़ा पाए घरां ॿाहिरि निकिरे ऐं न पाइण जी सूरत में ॾंड भरे ॾे। छा अहिड़ो फ़ैसिलो तव्हां क़बूल कंदा? सुठा कपिड़ा पाइण त हर कंहिंजी ख़्वाहिश हूंदी आहे, पर जेकॾहिं को गुरबत मजबूरी जे करे नथो पाए सघे त पोइ छा उहो ॾंड भरे ॾे? या ॻोठ में इहो कानून लागू करे छॾियूं त राति जो हर घर में कुकड़ जो ॿोड़ रधियो वञे, जंहिं घर न रधियो त उहो ॾंड भरींदो। कुकड़ मच्छी केरु कोन थो खाइणु चाहे, पर छा सभिनी लाइ इहो मुमकिन आहे? ॾिसो, ख़्वाहिशनि ते फ़ैसिला नथा मड़े सघजनि ऐं पंहिंजनि में रिश्तो बि हिकु ख़्वाहिश आहे, शरीयत न। इनखे ॾोह तसवर करणु ईअं आहे जी बुनियाद किराए छत जी मरमत करणु। हालांकि ज़ंवर बिरादरी सिंध जे पढ़ियल लिखियल ऐं बाशऊर बिरादरियुनि में शुमार थिए थी ऐं हिकु सुलझियल सोच रखे थी। ज़ंवर ज़ात सां तालुक़ रखंदड़ माण्हू तक़रीबन तव्हांखे हर शोबे में मिलंदो। इन बिरादरी जा सरदार बि क़ौमी सोच रखनि था। सरदार आशिक़ अली ज़ंवर ऐं सरदार राजा रमीज़ुल हक़ ज़ंवर हिकु बहितरीन सोच जा मालिक आहिनि ऐं इन्हनि न ई कॾहिं अहिड़े क़िस्म जा फ़ैसिला कया आहिनि ऐं न वरी कंदा। पर जेकॾहिं ॻोठ मोहम्मद अली ज़ंवर जी ॻाल्हि कयो था त इन्हनि जा अहिड़ा कयल फ़ैसिला न सिर्फ़ क़ौमी लिहाज़ खां बल्कि शरई एतबार खां बि बिल्कुलु ग़लति आहिनि। ईअं न सम्झो त इहो उन ॻोठ जो ज़ाती मसइलो आहे, इन जो असर पूरे समाज ते पवंदो। यादि रखो त समाज में उहो ई कमु ज़ाती हूंदो आहे जेको सिर्फ़ तव्हांजी ज़िंदगी ताईं महदूद हूंदो आहे। ॿियो को बि अमल ज़ाती नथो थी सघे। अॼु न त सुभाणे उन जो असर पूरे समाज ते पवंदो। अच्छा सिंधी, जेकॾहिं सरदारनि बि इहो फ़ैसिलो नाहे कयो, पोइ आख़िर कहिड़ी वजह आहे जो ॻोठ जे वॾेरनि खे अहिड़ो फ़ैसिलो करणो पियो? ऐं ॿुधण में इहो बि अचे पियो त इन फ़ैसिले खे बि शरई रंग ॾिनो वियो आहे। ॾिसो साईं, इंसान जे अंदरि कुझु ख़्वाहिशूं दिलि जे करे पैदा थींदियूं आहिनि ऐं कुझु ख़्वाहिशूं अखियुनि जे ॾिसण जे करे। ॾिसी करे जेकी ख़्वाहिशूं पैदा थियनि थियूं उहे वक़्त सां गॾु जुनून में तब्दील थी वञनि थियूं ऐं जॾहिं जुनून ॻाल्हाइण शुरू कंदो आहे त अक़ल माठ करे वेही रहंदो आहे। हर ॻोठ में अहिड़ा माण्हू ज़रूरु हूंदा आहिनि जेकी पंहिंजनि सरदारनि खे ॾिसी उन्हनि जे अंदरि बि इहा ख़्वाहिश पैदा थी वेंदी आहे त हो बि उन्हनि वांगुरु गार्ड खणी वीगो में घुमनि, माण्हू इन्हनि जे पोयां हुजनि, इन्हनि खे साईं साईं कनि ऐं इन्हनि जे कयल फ़ैसिलनि ते अखियूं पूरे अमल कनि। अहिड़ियुनि ख़्वाहिशनि जे चकर में इहे अहिड़ियूं हरकतूं कंदा आहिनि। अकेले कुझु करण जी पहुच नाहे हूंदी, छो त इन्हनि जी हैसियत अहिड़ी नाहे हूंदी। पोइ ॻोठ जा ॿ टे चङा मुड़ुस गॾिजी हिकिड़ी कमेटी ठाहींदा आहिनि ऐं पोइ अहिड़ा जाहिलाना फ़ैसिला करे माण्हुनि मथां अज़ाब आणींदा आहिनि। सभ खां पहिरीं ही ॻाल्हि ज़हन में रखो त ताक़त इस्तेमालु करणु ॼाणे थी, पोइ उहो अमल हुजे या सोच, नज़रियो हुजे या मज़हब, ताक़त हेठि सभिनी जो इस्तेमालु थींदो आहे ऐं ताक़त खे हमेशह ज़वाल जो ख़ौफ़ रहंदो आहे। इन करे अक्सर हू बग़ावत खां बचण लाइ मज़हब जो रंग ॾेई माण्हुनि जे ज़हननि ते कब्ज़ो कंदी आहे ऐं पोइ सुकून सां पंहिंजा मफ़ाद पूरा कंदी आहे। तारीख़ ते नज़र विझूं त ॻाल्हाइण लाइ घणो कुझु मिली वेंदो, पर वक़्त जी पाबंदी जे करे फ़िलहाल हाल जे हक़ीक़तनि खे ॾिसूं था। ॾिसो, दुनिया में सभ खां वॾो ऐं ख़तरनाक नशो ताक़त जो नशो आहे। हिन नशे जा आदी इंसान पंहिंजो असर ॾेखारण लाइ कहिड़ी बि हद पार करे सघनि था। हू कंहिंखे बि इस्तेमालु करे सघनि था। इहो ज़रूरी न आहे त हिन नशे जा आदी माण्हू सिर्फ़ सरदार ई हुजनि, कहिड़े बि तबिके सां तालुक़ रखंदड़ माण्हू थी सघनि था, पोइ उहे पाण खे मज़हबी सॾाईंदड़ छो न हुजनि। हिते अलाए केतिरा अहिड़ा फ़ैसिला कया विया जिन खे बाक़ाइदा शरई रंग ॾिनो वियो, जिन्हनि जो हक़ीक़त में मज़हब सां को वास्तो ई कोन्हे। ॻोठ मोहम्मद अली ज़ंवर जे वॾेरनि ऐं मुलनि जी त सोच ई पंहिंजी आहे। इन्हनि पंहिंजा फ़ैसिला सिर्फ़ इन आधार ते कया आहिनि जी माण्हुनि खे इन्हनि जी ताक़त जो अंदाज़ो हर वक़्तु महसूसु थींदो रहे। मस्जिदनि में मुसलमान जो भाउ आहे जहिड़ा वाइज़ कंदड़ इहे मुला हक़ीक़त में पंहिंजी क़ौम जे माण्हुनि खां बि नफ़रत कनि था। इन ॻोठ में कंहिंखे 1000 रुपया बि उधारा कोन था मिलनि, पर व्याज ते करोड़ों रुपया बि आसानी सां मिलियो वञनि। इन ॻोठ में जेकॾहिं कंहिं घर कंहिं ॿी ज़ात में रिश्तो कयो त ॻोठ निकाली सां गॾु लखों रुपया ॾंड बि भरींदो। ऐं मज़े जी ॻाल्हि त इन फ़ैसिले खे बि शरई रंग ॾियो वेठा आहिनि। इन फ़ैसिले केतिरा घर तबाह कया आहिनि, केतिरनि न्याणियुनि जूं ज़िंदगियूं बर्बाद कयूं आहिनि। इन जो अहसास त उन्हनि ग़रीब माण्हुनि खे हूंदो जेकी उन ॻोठ में रहनि था। को मुफ़्ती आलम ॿुधाईंदो त इहा कहिड़ी शरीयत आहे? छा इन फ़ैसिले जो दीन सां को वास्तो आहे? जेकॾहिं कोन्हे त इन्हनि मुलनि खे रोकणु तव्हां ते बि फ़र्ज़ु आहे, जेकी इस्लाम जी आड़ में माण्हुनि लाइ अज़ाब बणियो वेठा आहिनि। हूअं त सभिनी वालिदैन जी इहा ख़्वाहिश हूंदी आहे त हू पंहिंजे पुट या पंहिंजी न्याणी जो रिश्तो न सिर्फ़ पंहिंजे ॻोठ बल्कि पंहिंजी वेझी माइटीअ में करे, पर हर माण्हू ईअं करे। छा इहो मुमकिन आहे?
न बिल्कुलु न। जेकॾहिं वालदेन वटि ॿी का वाह न हूंदी त ज़ाहिर आहे मजबूरी में पंहिंजी न्याणी ॿी खे ज़ात में ॾेई छॾींदा। साईं, असां में सभ खां वॾो मर्ज़ इहो आहे त जुनून में अची फ़ैसिला त करे छॾींदा आहियूं, पर उन्हनि फ़ैसिलनि जे नतीजनि खां बेख़बर हूंदा आहियूं। हे पाण खे मोतबर साबित करण लाइ दॿ ॾियो वेठा आहिनि, पर इन जा नतीजा कहिड़ा निकिरंदा इहा इन्हनि खे बि ख़बर कोन्हे। इहा हक़ीक़त आहे त ॻोठ हुजे या शहर, मर्दनि खां औरतुनि जो तादाद घणो हूंदो आहे। जेकॾहिं कंहिं ॻोठ में 50 नौजवान छोकिरा शादी लाइक़ हूंदा त घटि में घटि 80 खां 90 बालक न्याणियूं वेठियूं हूंदियूं। इन हक़ीक़त खां तव्हां बि इनकार नथा करे सघो त हर ॻोठ में हर क़िस्म जो माण्हू रहे थो। मतिलबु जेकॾहिं 50 नौजवान शादी जे लाइक़ आहिनि त इहो ज़रूरी कोन्हे त सभ जा सभ पढ़ियल लिखियल ऐं सुठी सोच रखंदा हुजनि। ज़ाहिर आहे उन्हनि मां के अनपढ़, अधचरिया, के लोफर त के अहिड़ा बि हूंदा जेकी कंहिं कम जा कोन हूंदा। चलो इन्हनि जे फ़ैसिले जो एहतराम करे माण्हू उन्हनि अनपढ़ियल अधचरियनि खे बि पंहिंजूं न्याणियूं ॾेई छॾनि, पर जेकी बचनि थियूं उहे केॾा कनि? या उन्हनि न्याणियुनि खे इन्हनि जहिड़नि 70 सालनि जे मुलनि खे ॾियनि, या वरी 5 सालनि जे नंढड़नि ॿारनि सां परणाए पंहिंजो फर्ज़ पूरो कनि, या अञा इन्हनि वटि ॿियो को रस्तो आहे त ॿुधाइनि? छो त जेकॾहिं ॿी कंहिं ज़ात में ॾींदा त इन्हनि जा मजियल कानून लागू थी वेंदा। ग़रीब वेचारा अटे में जलिया पिया आहिनि, किथां आणनि लखों रुपया जो इन्हनि खे दंड भरे ॾियनि। केड़ी जहालत आहे। हैरत आहे त अहिड़ी सुलझियल ज़ात में बि अहिड़ी जहालत रखंदड़ ॻोठ पंहिंजो वजूद रखे थो ऐं सरदार बि इन मसइले खे मामूली ॻाल्हि सम्झो ख़ामोश बणिया वेठा आहिनि। ऐं स्पेशली गुज़ारिश कंदसि सरदार आशिक़ अली ज़ंवर ऐं राजा रमीज़ुल हक़ ज़ंवर खे त पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि खे इन अज़ाब मां ॿाहिरि कढो। माण्हू दुआऊं कंदा तव्हांखे। असां क़ौम खे हिकु करण निकिता आहियूं ऐं हे दाना पंहिंजी ज़ात खे बि अलॻि कयो वेठा आहिनि। जेकॾहिं बाक़ी क़ौम खां इन्हनि खे एॾी तकलीफ़ आहे त पूरी क़ौम बि इन ॻोठ जो सोशल बाइकाट करे ॿी का बि ज़ात इन ॻोठ सां खाइण पीअण बंदि करे छॾे, भले ईअं ई वेठा हुजनि। जॾहिं नंढड़ा ज़हन मोटे अकल जी दावा कंदा आहिनि तॾहिं अहिड़ा नकारा फ़ैसिला साम्हूं ईंदा आहिनि। हिकु न्याणी खां ज़बरदस्ती तलाक वठाए ॿियनि जा घर तबाह करण वारा कॾहिं ॿियनि जो भलो सोचींदा? इहा ॻाल्हि उन ॻोठ वारनि खे बि सम्झणु घुर्जे। सिर्फ़ अखियूं बंदि करे कंध न लोॾियो, न वॾा सम्झी अंधो यकीन कयो। तव्हां पाण सोचो त इन फ़ैसिले जा कहिड़ा नतीजा निकिरंदा। इहे वॾेरा सिर्फ़ तव्हां ते फ़ैसिला मढ़े छॾींदा, निभाइण जी ज़िमेवारी कोन खणंदा। ईअं ई कंध झुकाए हा में हा मिलाईंदा रहंदा त उहो वक़्तु परे कोन्हे जॾहिं तव्हांजे ॻोठ में कारोकारी जहिड़ा ऐलान थींदा। कुझु अकल खां कम वठो। जेकी वॾेरा तव्हांखे पंहिंजी मर्ज़ी सां रिश्ता बि करण नथा ॾियनि, छा उहे तव्हांखे तव्हांजी मर्ज़ी सां वोट ॾियण ॾींदा? तव्हांजी अहिड़ी ग़ुलामी जो फ़ाइदो सिर्फ़ उन्हनि वॾेरनि खे थींदो जेकी तव्हांजा वोट वठी मथियनि खे ख़ुशि कंदा ऐं पंहिंजा मफ़ाद पूरा कंदा। पंहिंजी ज़िंदगी पंहिंजी मर्ज़ी सां गुज़ारियो। इन अज़ाब मां निकिरी पाण पंहिंजा मालिक बणिजी वञो। यादि रखो त ॿियनि जा घर फिटाए ज़िंदगियूं तबाह करण न आइन में लिखियल आहे ऐं न ई का शरीयत आहे। जेकॾहिं अकल जे आईने सां ॾिसो त इहा सिर्फ़ हिकु जहालत आहे।